पंहिंजो जमहूरियत जा रखवाला है, जमहूरियत जा पास थे 45 रुपया अटो वठे, 70 रुपया टमाटर वठे, उनमें कीअं गुज़ारो कंदो? उन लाइ कंहिं ॻाल्हि कई आहे? उन माण्हू जो को तर्जुमान आहे, ख़बर आहे एहसान अली सदाकत अली करीम साहब ते उहो केस ख़तमु थिया, वरी मूं ते 3 केस पूरा कयूं, 2 ख़तमु थिया, हिकिड़ो हाई कोर्ट में आहे। जुडिशरी रिलीफ थी मां तव्हांखे ॿुधायां, जेके कूड़ा केस दाख़िल थियल आहिनि, जिन जूं ज़मानतूं आहिनि तिन ते भी केस कया था वञनि, हाई कोर्ट जे ज़मानतुनि जे बावजूद भी उन्हनि ते कूड़ा केस कया था। कहना चाहता हूं कि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान का जो फैसला है वो बहुत ही, एक तो मेरिट पे फैसला है और एक दुरुस्त फैसला है पाकिस्तान के मुस्तकबिल की तरफ, पाकिस्तान के बच्चों, उसके अवाम की खातिर, आगे वाले मुस्तकबिल की खातिर। मैं उन सब साहबान को मुबारकबाद पेश करता हूं जिन्होंने ये फैसला किया, क्योंकि ये फैसला ये कौम की बेहतरी के लिए उन्होंने फैसला किया है कि यहाँ गरीब आदमी रोज बरोज भूख अफलास से खुदकशियां कर रहा है, जिंदगियां खत्म हो रही हैं, लोग अपने बच्चों को बेच रहे हैं, अपनी बेटियों को बेच रहे हैं, खाने पीने से महरूम हैं। 5,000 रुपया जिसको मिलता है 6,000 रुपया, वो क्या खरीदेगा? चीनी कहाँ से खरीदेगा? आटा कहाँ से खरीदेगा? प्याज कहाँ से खरीदेगा? दाल कहाँ से खरीदेगा? रोजमर्रा की जो सादगी से भी रहना चाहे तो मेरा ख्याल है वो भी एक दिन का खाना मुश्किल से खाएगा। तो इतने जो पैसे पड़े हुए हैं, खुदा मैं कहता हूं कि खुदा से कोई रहम की अपील करो, ये पैसे ले आओ, मुल्क में गरीबों के ऊपर खर्च करो, गरीबों की जिंदगी बेहतर बनाओ, दुआ मिलेगी। लेके तो कोई कुछ नहीं जाता, यहाँ से हाथ खाली ही जाना पड़ेगा सबको। तो मैं ये चाहता हूं कि ये एक फैसला अजीम शान फैसला है जो पाकिस्तान की तारीख में ये कभी भी भूला नहीं जाएगा, इसकी मिसाल नहीं मिलेगी, बेमिसाल है ये जो फैसला हुआ है। उस पर अमल दरामद होना चाहिए, उस पर गवर्नमेंट को फराख दिली दिखानी चाहिए, उस पर अमल दरामद करे ताकि गरीबों को सहूलत हो। अब जब आप वोट लेने जाते हैं तब तो सब गरीबों की बात करते हैं कि जी रोटी भी देंगे, कपड़ा भी देंगे, मकान भी देंगे, और जब आप इक़्तिदार में आते हैं तो वो आप सब कुछ छीन लेते हैं उनसे, और जब आप छीन लेते हैं तो लोग क्या करेंगे? फिर उनकी बद्दुआएं ही होती हैं। तो मैं कहता हूं कि इस मुल्क के अंदर ये फैसला बहुत अहम फैसला है, लेकिन मैं ये जरूर कहूंगा कि ये पैसे वापस आना चाहिए इस मुल्क में, और ये पैसे इन गरीबों के ऊपर खर्च होने चाहिए, क्योंकि यहाँ के पैसे हैं, ये गरीबों के टैक्सेस के पैसे हैं। आप पता नहीं समझते हैं कि भाई अरबा डॉलर हैं, कोई मजाक तो नहीं है, थोड़े पैसे तो नहीं है। 1 खरब 65 अरब मतलब 1000 अरब 65 अरब, ये थोड़े पैसे हैं। ये पैसे अगर आ जाएं तो मैं समझता कोई यहाँ गरीब नहीं रहेगा, सबकी जिंदगी बेहतर हो जाएगी, सबको सहूलतें मिल जाएंगी। तो खुदा मैं उनसे भी ये कहूँगा कि ये पैसे ले आओ यार, गरीबों को तो ज़कात ही निकालो, कुछ करो, तो ये बेहतर है, पाकिस्तान के मफाद में है। बाकी बातें मैंने आपको बताई हैं कि अमन अमान की सूरत हाल क्या है, सियासी मुखालफिन के साथ क्या कर रहे हैं आप। हमें तो 15 दिन में नहीं बैठने देते, 15 दिन के अंदर दूसरा केस है, 15 दिन के अंदर क्या कसूर किया भाई? इलेक्शन में हमने आपकी मुखालफत की, हमने इलेक्शन लड़े, आप जीत गए, ठीक है, तो हम अपना अपोजिशन का किरदार तो अदा करते रहेंगे ना, या अपोजिशन को मिटाना है, सरेआम मिटा देना है कि कोई अपोजिशन न रहे। ये अमल आपके लिए अच्छा नहीं है। आने वाले दिनों में जरा सोचें कि जो दूसरी हुकूमतें आएंगी फिर आप उनसे क्या कहेंगे। आप जो लगाएंगे ना काटेंगे भी वही, जो आप लगाएंगे वही काटेंगे। तो मेहरबानी करके जरा ये भी न समझे कि सारी उम्र हो मजम्मत तो क्या असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, जिनके बजाय माण्हुनि जी ख़िदमत करण जे उन्हनि इहो हिकिड़ो पंहिंजो मंशूर ठाहे छॾियो आहे। हिन जी हालत जीअं त आई आहे, दवाऊं त तमामु वॾियूं था कनि, त असां रोड ठाहिराया, असां स्कूल ठाहिराया, वारनि ते एहसान आहे जाकिर साहब जो, जिन अची असांजे जुई में एतिरा रोड रस्ता। हिन जी हालत इहा आहे, ही वेही प्रेस जे साम्हूं तव्हां आवाम खे बेवकूफ़ पिया बनाइनि। जंहिं ॾींहुं पीर मदर वज़ीर पुछणु थो चाहियां, तव्हां मूंखे ॿुधायो त तव्हां घणा स्कूल हिन वक़्त ताईं खोलिया आहिनि? ॿुधायो ईअं सभिनी खे इहा दावत ॾींदुसि, तव्हां अचो ऐं ॾिसो अखियुनि सां
जेको शख़्स पंहिंजे ॾाॾे जे ॻोठ प्राइवेट स्कूल बंदि पियो आहे उन ॻोठ पी इलाही ही माण्हू हाणे हिननि जे ॻाल्हियुनि में कोन ईंदा, हिन ठगनि जे ॻाल्हियुनि में किथे कोन ईंदा। कुझु त ख़ुदा अहिड़नि लुटेरनि खे हिन खां दौलत वठो, वापसि वठो। हालत छा आहे, हर घटी हर रस्तो ख़राबु आहे, जंहिं रस्ते ते वञो पाणी बीठा घोड़े जॾो, स्कूल बंदि पिया आहिनि, अमन अमान जी हालत इहा प्रेस कॉन्फ्रेंस में असांखे मौक़ो मिलियो आहे। ॿ टे ॻाल्हियुनि ते मां अर्ज़ु कंदुमि त जमहूरियत जो मतिलबु आहे गुड गवर्नेंस, छो जे जमहूरियत हूंदी त गुड गवर्नेंस न हूंदी, जेका 20 महीननि खां नज़र ई नथी अचे। करप्शन वधी आहे ऐं ॿिया जेके वॾा वॾा जेके फ़ैसिला जेके 30 सालनि खां वठी मां ॻाल्हाईंदुमि NFC ते। NFC में असां सिंध 4थे नंबर वारी आहे, उन में सिंध खे या सूबनि खे ॾियण वारा आहिनि। फ्यूचर में अॻिते हली इहे ई शयूं असांखे नुक़सानु पहुचाईंदियूं, जेको असांखे थोरो घणो पैसा वधीक पीपल्स पार्टी गवर्नमेंट ईंदी आहे, अचण खां पहिरियां त वॾा ख़्वाब दसींदी आहे त असां आवाम जी भलाई लाइ हे कंदासीं, खोड़ सब्ज़बाग दसींदी आहे, पर धोखे ऐं फराड सां अहिड़ी सफ़ाई सां असांजे आवाम खे लुटे थी जो तव्हां ॾिसो त बदमनी जेका हिन महिल आहे, असांजे सॼी सिंध बदमनी वकोड़ियल आहे। ख़ासि करे असीं दादू ज़िले लाइ चवंदासीं त कुझु दोस्त चयो त टियों ॾिहाड़ो जेको 3 लख रुपए फुर थी आहे, असीं 100 कोटी मुंहिंजा 500 मां सॼे दादू जो ई सॼी मेड़ ख़ैरपुर में सभिनीनि जॻहियुनि ते बिजली ॾिनी त जीअं माण्हुनि खे सहूलियत मिले। ऐं असां जेके बि कमु कराया उहे पथर कढी असांजा वरी पंहिंजा पथर था हणनि। हाणे इन तरीक़े सां जेकॾहिं तव्हां सम्झो था त इहा नेकनामी आहे या जमहूरियत आहे या जमहूरियत पसंदी आहे त पोइ त अख़लाक जी ॻाल्हि त ॿुधो, जमहूरियत ऐं हुकूमत ऐं इहो मूंखे इहो ॿुधायो त जमहूरियत हुकूमत छा हूंदी आहे। जमहूरियत हुकूमत इहा हूंदी आहे त जुडिशरी नेक नियती, करप्शन खां साफ़ पाक हिकिड़ो मुआशिरो, ट्रांसपेरेंसी, गुड गवर्नेंस, उहा हूंदी आहे न गवर्नमेंट। ईअं त कोन्हे त सिंध असेंबली रेज़ोल्यूशन थी पास करे करप्शन खे लीगलाइज़ करण जो। इंतिहा आहे तव्हांजा ॿार, तव्हांजा माण्हू तव्हांखे तारीख़ माफ़ कंदी अॻिते हली। इहो हिकिड़ो अमन जो पैगाम आहे, हीउ हिकिड़ो शराफ़त जो पैगाम आहे। ही सिंध धरती हमेशह हिन हिते सूफ़ी बुज़ुर्ग रहिया आहिनि, शाइर रहा आहिनि, त हुननि इज़त जो ऐं हिकिड़ो अमन जो पैगाम ॾिनो आहे। सिंधी टोपी आहे निशानी इज़त ऐं शराफ़त जी। सिंधी टोपी जेकॾहिं को माण्हू पाए ऐं क़त्ल करे ऐं करप्शन करे त मां भायां थो त कोई शरीफ़ माण्हू इहा ॻाल्हि बर्दाश्त न कंदो। ऐं सिंध कार्ड छा आहे मूंखे इहो ॿुधायो। सिंध कार्ड तॾहिं हुजे जॾहिं सिंध जे माण्हुनि जी ख़िदमत कई वञे, सिंध जे माण्हुनि जे ॾुख में सुख में शामिल हुजे, सिंध जे माण्हुनि जी गुरबत जी वारसी वठनि, सिंध जे माण्हुनि खे अटो सस्तो ॾियनि, सिंध जे माण्हुनि खे खंड सस्ती ॾियनि, सिंध जे माण्हुनि खे पंहिंजो दरवाज़े ते इंसाफ़ मिले, अमन अमान खे बहितर कनि, सिंध जे माण्हुनि खे पंहिंजो इन्हनि बचाइनि इन्हनि सभिनी जेके महांगाई जूं मुश्किलात आहिनि, जेके तकलीफ़ूं सिंध जे माण्हू खे आहिनि, ऐं जेको हिते ज़ुल्म सितम ज़्यादती थी थिए उन खे ख़तमु कनि, पोइ असां सिंध जे कार्ड में गॾायूं। बाक़ी ईअं थोरी आहे त जॾहिं तव्हां वोट वठो ग़रीबनि खां, तॾहिं तव्हां उन्हनि खां दिलासा ॾेई डांसूं कराए म्यूज़िक वॼाए वोट वठो, पोइ 5 साल पंहिंजो पाण खे ठाहियो, कारोबार कयो, कमीशनूं कमायो, ऐं जॾहिं तव्हांजी हुकूमत खे लोॾो हुजे त पोइ सिंध कार्ड खे तव्हां वठी अचो। सिंध जा माण्हू एतिरा पंहिंजो बेयारो मददगार न आहिनि, न यतीम आहिनि। सिंध जा माण्हू सम्झनि था तो सिंध के माण्हुनि सां धोखो थियो आहे। मैं उसकी बात तुम्हें बाद में करूं। जब आपके पास अपनी एब्सोल्यूट मेजॉरिटी है तो फिर आप हुकूमत क्यों नहीं करते अपने हिसाब से, अपने ढंग से करें। MQM आपका अलाई है, वो ज्यादा आप खुद जानते हैं कि अपने अलाइज को कैसे लेके जाना है, क्या करना है। और जहां तक मेजॉरिटी का ताल्लुक है वो बेनज़ीर साहबा के इस हादसात की वजह से, और ये भी मैं आपको आज बता दूं कि भाई ये जो फैसला हुआ था वो जज्बाती फैसला था। अगर किसी और मुल्क में ये जज्बाती फैसला होता, अगर जज्बात के ऊपर इलेक्शन होती, कोई कोर्ट में चला जाता तो वो इलेक्शन जो है वो नल एंड वाइड हो जाती, उसको दोबारा करवाया जाता। क्योंकि इलेक्शन में, वोट में जज्बाती फैसले का अमल दखल इस मुल्क के लिए आप अभी नहीं सोचेंगे, आगे जाके नुकसानदायक होगा। इसलिए मैं ये कहता हूं कि जज्बात के ऊपर फैसले नहीं होते, सोच समझ के साथ फैसले होने चाहिए।